once again welcome ईद जी खुशियूं तव्हां सां गॾु धरती टीवी जी पूरी टीम असां वटि मौजूदु आहे तव्हां सां वटि मौजूदु आहियो ऐं ब्रेक खां पहिरियां असां वटि महिमान हुआ तमामु बहितरीनु महिमान हुआ सरबिशारत ऐं रिमशद शहज़ादी हाणे असां वटि इलाही सुठी पर्सनैलिटी हिते मौजूदु आहे इलाही सुठो टैलेंट आहे आर्टिस्ट असांजी इलाही सीनियर आहे ऐं मां जेको बि चवां उन लाइ अल्फाज़ घटि आहिनि ऐं जज बि आहिनि हिते लाफ्टर हाउस में अस्सलाम वालेकुम नजमा काविश वालेकुम सलाम ईद मुबारक हुजनि तव्हांखे खोड़ खैर सारियूं मुबारक तव्हांखे बि ईद मुबारक हुजे थैंक यू सो मच अॼु धरती टीवीअ खे जेके बि ॾिसनि पिया असांजा हिते बि जेके मौजूदु आहिनि ऐं जेके स्क्रीन ते ॾिसनि पिया उन्हनि सभिनीनि खे मुंहिंजी तरफ़ां खोड़ सारियूं ईद मुबारक खैर मुबारक ज़िंदगी ठाहे छॾियो उन्हनि माण्हुनि जी जेके अॼु धरती टीवी ॾिसनि था हर कोई माण्हू पंहिंजे हिसाब सां ख़ुशि थो थिए नजमा काविश मूंखे चए ईद मुबारक भई मां त सभिनीनि खे चयो आहे हा बिल्कुलु बिल्कुलु ॾाढी सुठी असांजी आर्टिस्ट बिल्कुलु, no आहे doubt. लाफ्ट हाउस में असांजी जज थी वेठी हूंदी आहे सोफ़े ते साम्हूं कॾहिं कॾहिं सोफ़ो कोई खणी वेंदो आहे त पोइ हेठि वेहारींदा हुआ असां गॾु उहो अलॻि ॻाल्हि आहे त मां फ़ैसिलो न ॿुधाईंदी आहियां पर जज आहियां ऐं उनखां अलावा तनवीर अली असां ॾाढो सुठो नई टई जो उभरंदड़ सिंगर आहे ॾाढो सुठो ऐं वॾी ॻाल्हि इहा आहे त हिनखे इंट्रोड्यूस बि असां ई करायोसीं टीवी ते फर्स्ट जेको तव्हांजो सॉन्ग हुयो बिल्कुल थोरो बैलेंस ॾियो थोरो बैलेंस ॾियो दार इज़ी लोड वारा यार बिल्कुल बिल्कुल इनमें कोई कॉमेडी शक न सॉन्ग आहे असां ईद मुबारक तव्हांखे बि माशाल्लाह मुबारक हो, ईद ॾींहुं तव्हां धरती टीवी ते आया आहियो असांजी ट्रांसमिशन में या वरी महिरबानी आहे धरती टीवी जी ख़ासि करे ऐं सभिनि जी देश परदेश में रहंदड़ सभिनीनि खे ईद मुबारक हुजनि खैर मुबारक तमामु सुठो महसूसु पियो थियो जो तव्हां बि साम्हूं आहियो दुआ महमद बि आदि नजमा बि गॾु आहे ख़ैर सां जी 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 बिल्कुलु सभिनि खे मुबारक हुजनि ऐं वॾी ॻाल्हि इहा तव्हां त सिंगर आहियो न सिर्फ़ु जी पर नजमा काविश माना सिंगर बि आहे एक्ट्रेस बि आहे मल्टी टैलेंटेड मॉडल बि आहे अलाए छा छा आहे मूं ॾिठो आहे इलाही परफॉर्मेंस बि ॾिठो आहे हिननि जो जी जी तमामु सीनियर आर्टिस्ट आहे मां हिन जी फिल्म बि ॾिठी हिकिड़ी तव्हां फ़ैसिलो ज़मीर जो में बि हुयो हा फ़ैसिलो ज़मीर जो में इस्माइल चांडियो साहिबु हुयो पर तव्हां मुंहिंजो जेको ॾिठो झूमर ई बंदि थिए उहा अञा पुराणी फिल्म ब्लैक एंड वाइट जी मां थोरो कलर में खणी आयुमि उहा सस्ती फिल्म ई निकिरे ब्लैक एंड वाइट झूमर बंदूक में हालांकि फ़ैसिलो ज़मीर जो उहा कलरफुल हुई छो जो उहा मुंहिंजी हालांकि ॾिठो वञे त उहा मुंहिंजी पहिरीं फिल्म हुई पर उहा कलरफुल हुई छो जो उन बजट वॾो हुयो माशाल्लाह माशाल्लाह ऐं उहा ठहियल बि अहिड़ी पर्सनैलिटी ते हुई हा बिल्कुलु बिल ॿुधायो रमज़ान कीअं गुज़रिया नजमा तव्हांजा ज़बरदस्त माशाल्लाह रमज़ान त मतिलबु महिमान आहे चवंदा आहिनि महिमान रोज़ा रमज़ान वग़ैरह। ईंदो आहे ऐं जल्दी सां गुज़री वेंदो आहे ज़बरदस्त रोज़ा गुज़रिया ऐं ज़ाहिर आहे रोज़ा हर साल जीअं पूरा ई रखंदा आहियूं असां बि जेके बि आहिनि मुस्लमान सभई तव्हां ते त वधीक माना लोड रोज़ा रखंदा बि रखाईंदा बि बिल्कुलु 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 डबल 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 असां ॾिठोसीं न जॾहिं तव्हां ईंदासीं रमज़ान ट्रांसमिशन में धरती माला माल कंदो हैदर कादरी त उन दौरान तव्हां चवंदो भाई मूंखे जल्दी मूंखे वञिणो आहे पंहिंजे ॿारनि खे रोज़ो रखाइणो मुंहिंजी नंढियूं जेके आहिनि उन्हनि खे उनजे लाइ सहरी बि तयारु करणी हूंदी बिल्कुलु कुकिंग बि कंदियूं आहिनि बिल्कुलु इफ़्तार जे लाइ बि ऐं ईद एरी त वरी तव्हांजो अञा कमु वधीक हा असल में हमेशह मां ईद जेको आहे हैदराबाद में कंदी आहियां पंहिंजे भेण भाउनि सां अॻे अम्मा हूंदी हुई पर अम्मा न रही आहे इन जे करे पर हिन दफ़े ईद असां कराची में हिन दफ़े कराची में। अच्छा असां उनजो फ़ाइदो वठंदे तव्हां तव्हांखे इन जे करे त फ़ाइदो खणी मूंखे ट्रांसमिशन में ॿुधायो वठी आया बिल्कुलु बिल्कुलु तव्हांजो रमज़ान कीअं गुज़रियो तमामु बहितरीनु सारी वक़्तु ऐं इफ़्तारी वक़्तु जेके माण्हू वेही गॾु थींदा आहियूं पाण में दुआउनि जो सिलसिलो तमामु हिकिड़ो अजीब माहौल इलाही सुठो नसीब माहौल थिए, हूंदो अल्लाह आहे करे अॻियां बिल्कुलु नसीब रोज़ा थिए। वग़ैरह रखिया जी जी बिल्कुलु सभु या न कुझु मिस थिया आहिनि कुझु सभु मिस कोन थिया? रखिया जी जी तनवीर भाउ खे त मां ॾिठो त तव्हां गाना त चवंदा आहियो कलाम पर तव्हां मौलूद बि पढ़ंदा आहियो ॾाढा सुठा मौलूद बि पढ़िया रमज़ान जे दौरान को अहिड़ो प्रोग्राम मिलियो किथे रमज़ान में ऑफर थी कंहिं चैनल तरफ़ां पर पहुची कोन सघियोसि अच्छा अच्छा हा न ॾाढी सुठी नातियूं बि ॾाढियूं सुठियूं पढ़ंदो आहे साईं तनवीर अली माशाल्लाह। साहब ऐं ॾाढो सुठो सिंगर बि आहे वॾी ॻाल्हि इहा त लाइव सिंगर आहे बाक़ाइदे माशाल्लाह असां मुख़्तलिफ़ तव्हांजी महिरबानियूं आहिनि छो त इंट्रोड्यूस तव्हां ई करायो जी जी थोरो बैलेंस जो उधार अञा ताईं ख़ैर सां फरमाइश थींदड़ कलाम जो आहे कॉमेडी आइटम हा वरी तव्हां ॿियनि शो केटियुनि ते जी जी आई लाइट आई लोड शेडिंग लोड शेडिंग हवाले सां जेको करंट अफेयर जो हुयो उन टाइम लाइट जो मसइलो हूंदो पोइ कॉमेडी सॉन्ग्स वग़ैरह ठहंदा इहे ॾाढो सुठो इहे तव्हांजी महिरबानियूं आहिनि ईद ते अक्सर असां ॾिठो आहे सिंगर हाणे दुआ बि ॾाढी सुठी सिंगर आहे ईद जी मुनासिबत सां सिंगर जी हिकिड़ी फुल तयारी हूंदी आहे त हिन ईद ते मुंहिंजो हीउ सॉन्ग अचे पियो नओं ठाहियो आहे ऐं मॉडलिंग बि सुठी आहे नओं वीडियो बि ठहियो आहे तव्हांजो को ईद जे हवाले सां गानो ठहियो पंहिंजे एल्बम जे हवाले सां ठहिया आहिनि बाक़ी को चैनल जे हवाले सां कोन ठाहियो आहे अच्छा 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 हा कुझु ज़ाती मसरूफ़ात जे करे अच्छा अच्छा किन कमनि सबबु अॼुकल्ह त सोशल मीडिया जो दौरु आहे मैडम नजमा काविश जो पंहिंजो चैनल आहे यूट्यूब जो पाण चैनल जी पाण मालिक आहे हाणे हुन ते मर्ज़ी त पाण कलाम चवे
कॉमेडी क्लिप्स करे असां सां गॾु बिल्कुलु या सही। छा बि मुंहिंजो करे। त अमूमन तव्हां सां ई घणा क्लिप्स जी, आहिनि जी, ज़ाहिर आहे तव्हां जी महिरबानी सां ई मुंहिंजो चैनल माशाल्लाह एॾो हले पियो माशाल्लाह। बाक़ी त बाक़ी पंहिंजो चैनल आहे जेको वणे तव्हां रखो हुन में तव्हां पंहिंजो व्लॉग्स रखो या गाना रखो अॻे टिकटॉक बि ठाहींदी हुयो ॾाढी मां ठाहींदी आहियां पर हाणे घटि छो त रमज़ान में त तव्हांखे ख़बर आहे उहे बि टाइम कोन थो मिले ऐं ॿी ॻाल्हि इहा आहे त टिकटॉक जे लाइ तव्हांखे उहो ई फुल टाइम खपे सॼो ॾींहुं जिते बि बीठा आहियो त कयो मूंखां उहो कोन पुॼंदो आहे दुआ जिते में बि ॾाढो बीठा ठाहींदी दुआ बि ठाहींदी आहे ॾाढी टिकटॉक हा इहा त माशाल्लाह दुआ फुल ठाहींदी टाइम आहे हाणे असां थोरी आहियूं देरि सब्सक्राइबर आहियूं ब्रेक थियो थोरी देरि 10-12 टिकटॉक ठाहे वई असांखे ख़बर ई न पई 10-12 त कोन ठाहियो तव्हां सां त हिकिड़ी ठाही आहे मां हिकिड़ी मूंसां ठाहियो 3-4 बि ठाहे वरितो त मां पंहिंजी ठाहियूं न पंहिंजियूं बि माना केॾो जल्दी ठही थी वञनि ऐं मां त तव्हांखे सलाम पेश कयां थो असलम भुटे सां तव्हां टिकटॉक ठाहियूं भाई उन्हनि जा त 6 लख लाइक्स थी विया आहिनि माशाल्लाह, उन जे लाइ त माशाल्लाह। उन्हनि असांखां कमेंट्स वरिता आहिनि त भई जेको आहे मूंखे मुबारकी ॾियो त मुंहिंजा 6 लख लाइक्स मुंहिंजो सब्सक्राइब ते माण्हू मुबारकी ॾींदा आहिनि त लाइक्स ते बि तव्हां वठो पिया मुबारकी असल में अॼुकल्ह ट्रेंड निकितो आहे न त हिन जे करे वीडियोस असल वग़ैरह में हू इन असलम भुटो साहिब इन चक्कर में त को मूंखे लाइक्स मिलिया आहिनि हालांकि हुनजे वीडियो खे लाइक्स मिलिया आहिनि हू सम्झो लाइ मुंहिंजे मुंहं ते लाइक मिलिया आहिनि पर वॾी ॻाल्हि आहे मां तव्हां इन करे चवां त दिलि गुर्दे खे तव्हांखे सलाम आहे जिगर न मां न हे बि ठाहे चुकी आहियां तव्हां हुन टिकटॉक ठाहे पाओ टिकटॉक ठाहींदी मिले हाणे केर बि अची अॼुकल्ह चई थो त यार टिकटॉक त ठाहियो त असां छा चऊं नहीं बनाएंगे न न ठाहियो भली सुठी ॻाल्हि आहे तनवीर तव्हां न आहियो सोशल मीडिया में घणो एक्टिव छो सोशल मीडिया बसि फेसबुक ते मौजूदु रखियो आहे पाण खे अच्छा अच्छा ऐं टिकटॉक ते ठाहिया आहिनि ख़ैर सां पर तमामु घटि न हुजण जे यूज़ बराबरि कंदा आहियो Use कंदा फॉलोवर्स घणा थिया आहिनि फॉलोअर तमामु घटि हुन में मुंहिंजे ख़्याल में 130 जेॾी महिल वधी वेंदा न उन टाइम ते हा मां बि पोइ टिकटॉक त ते आहियां ठाहियो, हा। न दिलचस्पी न आहे हिन पासे अच्छा हा कहिड़े तव्हांजी पासे वरी दिलचस्पी आहे तव्हांजी राग तरफ़ वधीक दिलचस्पी पंहिंजो फेसबुक आहे हुन में सभु ॾिसूं पिया तव्हां बि हूंदा ख़ैर सां त सुराब कठे ई कठे आहे हा बिल्कुलु राग ते वधीक फोकस आहे हिननि जो सुठी ॻाल्हि सुठी ॻाल्हि आहे न सुठो आहे हिननि जो। जॾहिं बि टाइम मिलंदो त फारिग टाइम घर में बाजो खणी वेही रहंदा कलाम ॻाइण बाजो खणी उते न बसि ॻाइण शुरू करे ॾींदा आहियूं ईअं ई ॻाइण शुरू बाजो न हुजे बि ख़ैर पोइ घर वारा तंग हूंदा तव्हां मां न तंग न आहिनि थींदा उहे मज़ो वठंदा आहिनि अञा ॻायो ॻायो उहे पंहिंजो कमु कंदा आहिनि ध्यानु न आहिनि ॾींदा अच्छा सही हो चवंदा आहिनि न घर की मुर्गी दाल दाल बराबर बराबरि न हू चवंदा आहिनि न ॻाए ॿाहिरि त उहे किथे मोकिलियो न मिले हिते ई ॿुधाए भला कलाम वाह बिल्कुलु बिल्कुलु दुआ तव्हां बि घर में रियाज़ वग़ैरह कंदी आहियो जी रियाज़ कंदी आहियां पर रमज़ान जे करे नथी कयां बाक़ी सुबुह में जेॾी महिल उस्ताद ईंदा आहिनि त पोइ कंदी आहियां ॾाढी सुठी ॻाल्हि आहे इहा ज़रूरी बि आहे बिल्कुलु हाणे ॾिसो रियाज़ नथी करे अॼु मां कावेश एल्बम बि न आयो त कोई इलाही साल थी विया आहिनि रियाज़ जे बग़ैर तव्हां खे बिल्कुलु न थींदो आहे तव्हां बि हाणे ध्यानु ॾियो बाक़ाइदे राग ते वरी ॾियां हा जेको धरती टीवी जो शो थियो पंहिंजो कराची यूनिवर्सिटी भरिसां जी। तव्हां हुयो उते 3-4 गीत ऐं आने थिया एल्बम जा हा हा हर ईद ते जेको आहे नजमा कोई न कोई गीत परफॉर्म कयो आहे पर हिन ईद ते अलाए कोई गिफ्ट आहे या बाक़ी न आहे हिन असल में छा आहे जो घणियूं मसरूफ़ियातूं तव्हांजे घर जी तरफ़ां बि हूंदियूं आहिनि त मुंहिंजो घणो जो फोकस रमज़ान में घणो घर में हूंदो शेड्यूल बिज़ी हुयो हा त तव्हांजो, हाणे हा। वरी चैनल्स खे बि टाइम ॾियणो थो पए ज़ाहिर आहे चारि सही। तरफ़ कमु पियो करे माण्हू त इन जे करे ॿियनि शयुनि खां थोरो अच्छा ईद जे हवाले सां तव्हां खां पुछूं अमेरिका में बि तव्हां घणो रहिया हुआ जी बिल्कुलु उते का ईद गुज़ारी तव्हां न ईद त कोन गुज़ारी आहे उते अच्छा ईद कोन गुज़ारी आहे घणे क़दुरु तव्हां कराची शहर में या हैदराबाद में हा हैदराबाद में अक्सर ईद मुंहिंजी हैदराबाद में ईद गुज़ारी अथव उते ई वो चवंदा न पंहिंजनि सां ईद तव्हांजी जेका वॾी न्याणी आहे उहा अमेरिका में ई रहे हा उहा उते ई रहंदी आहे ऐं माशाल्लाह ईंदी वेंदी आहे हर साल वॾी ईद ते उहा हमेशह ईंदी आहे माना मथी ईद ते ईंदी उहा हा इंशाअल्लाह। इंशाल्लाह पोइ हीअ ईद जॾहिं तव्हां खां उहा परे आहे त पोइ तव्हां वीडियो कॉल ते ईद मुबारक चवंदा हूंदा बसि उहो डेली फोन कंदी आहे उहो त ऑफिस ईंदी आहे फोन कंदी आहे ऑफिस मां निकिरंदी आहे मूंखे फोन कंदी आहे डेली माना ईअं लॻंदो न आहे त परे आहे ख़बर अथव त जॾहिं खां इहे शयूं आहिनि व्हाट्सएप वग़ैरह आहे त माण्हू कॉन्टेक्ट में ई रहंदो ॾाढी सुठी ॻाल्हि ॾाढी सुठी ॻाल्हि आहे पोइ तव्हां हाणे ईद ते कहिड़ी माना स्पेशल डिश ठाही घर में बिरयानी बिरयानी ॾाढी सुठी ठाहींदा आहियो तव्हां मां ॾाढी सुठी ठाहींदी ॿुधो आहे ईअं करे खाधी न न आहे न अचो मोस्ट वेलकम बिस्मिल्लाह कयो अची ईद ते ई ठाहींदा आहियो हूअं बि ठाहींदा न आहियो न उहे बि मतिलबु ॿारनि जी फरमाइश हूंदी आहे उहो ॿाहिरि जी बिरयानी खां वधीक चवंदा आहिनि तव्हां मम्मा जी बिरयानी सुठी घर जी आहे ठाहियोसीं तव्हां साईं तनवीर साहिबु कुकिंग वग़ैरह कयो चांहि ताईं मौजूदु आहियूं चांहि ठाहे वेंदा अंडो फ्राई करे माना जेका पाण खे शइ वणे उहा शइ ठाहींदा अंडो फ्राई करे कॾहिं ट्राई बि कोन कयो आहे ट्राई बि न कई आहे हर शइ मिले थी तव्हां कुझु ठाहींदा आहियो हा मूंखे ई बसि इहा हालत आहे जो चांहि ठाहे वेंदो आहियां ज़रूरी आहे सही हा बाक़ी अगरि चांहि भली उहो सफ़ा भली के त सिर ते try अची पए सिर ते अची पए सफ़ा त पोइ खणी चांवर पचाए वेंदा आहियूं अच्छा चांवर सभु इज़ी हा डिश पोइ आहे बि ॻाल्हि आहे करे सघे थो माण्हू हा बिल्कुलु बिल्कुलु त पोइ ईद ते माना तव्हांजो को अहिड़ो ख़ासि कलाम तव्हां न तयारु कयो न अहिड़ो कलाम तयारु न आहे की बाक़ी कलाम हिकिड़ो पेश करण लाइ संगत लाइ खणी आयासीं पेश कंदासीं नई कंपोज़िशन कई अथव हा आहे नई कंपोज़िशन न नई न आहे पुराणी आहे पुराणी आहे
छो त जीअं मूंखे धरती टीवी जी कॉल पहुती जी जी कंहिं दोस्त खे मूं अर्ज़ु कयो भाउ मूंखे ईद जे हवाले सां कलाम मोकिल अच्छा। उन वीचारे रातो की रात में लिखी करे मूंखे घुमाइण सुराग ईद आहे, मां चाहियां थी त कुझु थिए, कुझु ॿुधाइनि, ईअं मज़ो नथो अचे। मां चवां थो गानो उन्हनि खां ॿुधूं, पर मां सिंगर खे वरी इम्तिहान में बि छॾींदो आहियां, चवंदा लाइव ॿुधाए, लाइव गाए लाइव ॻाईंदो त पोइ असां तव्हांखे बाजो बि ॾींदासीं इनाम में। पोइ बिल्कुलु त वाह वाह असां वटि हारमोनियम बाक़ाइदे चैनल हे पियो वो भी आहे। बाजे वाला सोने सिंगर पे सुहागा हा न, उनमें तव्हांखे आसानी बि थी वेंदी न, सुर पकड़णो पवंदो न साईं। हा हा त असां पंहिंजे ओबी रूम में चवंदासीं डायरेक्टर साहब खे, खिरमोहन खेड़ो साहब, हारमोनियम जेका असां वटि पई आहे उहा आने ॾियो त तनवीर अली साहब खां असांखे लाइव कलाम ॿुधूं, ईद जो ॾींहुं आहे, ख़ुशीअ जो मौक़ो आहे, को ख़ुशीअ जो कलाम ॿुधूं, बिल्कुलु। त पोइ साईं हारमोनियम लॻायूं था त नाज़रीन अचो त इंजॉय कयूं था तनवीर अली साहब जे हिन कलाम खे। दिलरुबा जी दीद थी वई, दिलरुबा जी दीद थी वई, अॼु असांजी ईद थी वई, दिलरुबा जी दीद थी वई, अॼु असांजी ईद थी वई, हो अॼु असांजी ईद थी वई। ओचितो अजीब खे ॾिसी अॼु पंहिंजे पिरीअ खे पसी, ओचितो अजीब खे ॾिसी अॼु पंहिंजे पिरीअ खे पसी, पूरी उम्मीद थी वई, अॼु असांजी ईद थी वई, पूरी उम्मीद थी वई, अॼु असांजी ईद थी वई, दिलरुबा जी दीद थी वई, अॼु असांजी ईद थी वई। शुक्र आहे हर जखां सिवा, दौर हिन में ख़र्च खां सिवा, शुक्र आहे हर जखां सिवा, दौर हिन में ख़र्च खां सिवा, हर ख़ुशी ख़रीद थी वई, हर ख़ुशी ख़रीद थी वई, अॼु असांजी ईद थी वई, दिलरुबा जी दीद थी वई, अॼु असांजी ईद थी वई, हाय अॼु असांजी ईद थी वई। जीअं पई पिरीअ ते नज़र, रब जाने दिलदार गुल पांवर, जीअं पई पिरीअ ते नज़र, रब जाने दिलदार गुल पांवर, ॼण ख़ुशी मज़ीद थी वई, अॼु असांजी ईद थी वई, ॼण ख़ुशी मज़ीद थी वई, अॼु असांजी ईद थी वई, दिलरुबा जी दीद थी वई, अॼु असांजी ईद थी वई, दिलरुबा जी दीद थी वई, अॼु असांजी ईद थी वई,
हो अॼु असांजी ईद थी वई है, अॼु असांजी ईद थी वई। महिरबानी। बाक़ी ईद थी वई। वाह ईद थी वई, माना ज़बरदस्त कलाम। दिल भर जी दीद थी वई त अॼु असांजी ईद थी बिल्कुलु। वई। जी नाज़रीन, गानो एॾो मज़ेदार हुयो त ईद बि आहे त ईद बि लॻे। वक़्तु थियो हिकिड़ो शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो, किथे न वञिजो। ब्रेक खां पोइ वरी तव्हांजे साम्हूं हाज़िर थींदासीं हिकु दफ़ो ॿीहर। ईद मुबारक।